नाज़रीन, ज़िले शिकारपुर के मदई जी शहर में अवां के अहम ख़बर ॾींदा हलूं त बेला बचाओ कमेटी लाड़काणू शिकारपुर पारां मदई जी ब्लाक में शजरकारी मुहिम के सिलसिले में बेला बचाओ कमेटी सिंध के मरकज़ी चेयरमैन ज़ैन दाऊद पोडरो पंहिंजे साथियुनि अॻुवाणनि सां गॾिजी मदई जी बाईपास सखर लाड़काना मेन रोड ते तराई रखण रोड ते वणकारी मुहिम जो संगे बुनियाद बूटा पोखे रखियो। इन तकरीब में मदई जी ब्लाक के कोआर्डिनेटर मोहम्मद उमर जेहो, अज़ीज़ ज़रदारी बेले खाते मदई जी ब्लाक जो फॉरेस्टर गदा हुसैन भट्टी, बेले खाते मदई जी बामण प्लाट ब्लाक के अमले समाजी अगवान मोहम्मद जुम्मन मीराणी, बेला बचाओ कमेटी मदई जी ब्लाक के फोकल पर्सन वहीद शाह ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते बेला बचाओ कमेटी सिंध के मरकज़ी चेयरमैन ज़ैन दाऊद पोडरो सचाई न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो, हले पियो वणकारी मुहिम जो, छो त सॼी दुनिया रुगो पंहिंजो पाकिस्तान ऐं सिंध न पर सॼी दुनिया इहो महसूसु कयो आहे त असां इंसाननि वण वढे धरती खे नुक़सानु ॾिनो आहे ऐं धरती खे नुक़सानु ॾियण सां गॾु पाण खे बि तकलीफ़ आई अथनि। संदन धरती गरम थी आहे, रहण जे लाइक़ु न रही आहे। खेनि ख़बर आहे त 2 सालनि में हीअ धरती हाणे रहण जे लाइक़ु न रहंदी जेकॾहिं उन्हनि वण न पोखिया। इन करे उन्हनि महसूसु कयो आहे सॼी दुनिया में माण्हू इंसान ज़ात हाणे वण पोखण जी हिकिड़ी मुहिम उन्हनि हलाई आहे। उन्हनि रियलाइज़ कयो आहे त असां नेचुरल इन्वायरमेंट सां छेड़छाड़ करे जेका बिल्ट इन्वायरमेंट माना ही जेके शहर इंफ्रास्ट्रक्चर जेको ठाहियो आहे इन धरती खे गरम कयो आहे। इंसान हक़ीक़त में इंसान पंहिंजी बुनियाद में हक़ीक़त में ख़ूबसूरत कोन्हे। इंसान खां अलावा धरती ख़ूबसूरत इंसान जॾहिं न हो, इंसान जीअं पैदा थियो आहे त धरती जीअं पोइ तीअं बदसूरत ऐं गरम थींदी पई वञे, रहण जे लाइक़ु न रही आहे। इन करे जो इंसान तरक़ी जे नाले ते जेका छेड़छाड़ कई आहे न कुदरत सां फितरत, उन इन धरती खे नुक़सानु ॾिनो आहे। उन तरक़ी इन अंदाज़ में न कई आहे त बाबा धरती जी छेड़छाड़ बि न करियूं, असांजी बि तरक़ी थिए, जेका सस्टेनेबल तरक़ी चइबी आहे उहा असां कोन कई आहे। असां रुगो पंहिंजे मक़सद जे ख़ातिर धरती जी छेड़छाड़ कई आहे। इन करे हाणे इंसाननि रियलाइज़ कयो आहे त वण धरती जी असुलु साह आहिनि। वणनि खे जेकॾहिं न पोखियोसीं त पोइ असां बि कोन हिते रहंदासीं, असांजो नसुल बि कोन रहंदो। हिन वक़्तु हीउ जेको असांजो नसुल आहे इन 2 ज़िमेवारियूं आहिनि। हिकिड़ो त असीं वण पोखियूं ईंदड़ नसुल जे लाइ, हीअ असांजे नसुल लाइ कोन आहिनि। असांखे पक कोन्हे 6 सालनि ताईं असां जीअरा हूंदासीं, असांखे हिन जो लाभ मिलंदो, असांजे नसुल लाइ था पोखियूं। ॿियो ज़िमेवारी इहा त जेके आहिनि वण उन्हनि खे बचायूं, इहो असां पंहिंजे पाण लाइ कंदासीं। छो त उहे वण हींअर जेको कुझु ॾियनि पिया, ऑक्सीजन ॾियनि पिया, कार्बन डाइऑक्साइड खाइनि पिया, उहो असांजो ई पिया कनि। इन करे असांजा हींअर 2 फ़र्ज़ आहिनि। उन में इहो फ़र्ज़ु आहे त हिन साल जेकॾहिं असां वण न पोखिया त ईंदड़ साल असांखे तमामु घणो नुक़सानु थींदो। थी सघे थो 2 सालनि खां पोइ हीअ सिंध जा शहर असांजे रहण जे लाइक़ु न रहनि। ॾिसो माहौलियाती आलूदगी थी इन करे आहे जो असां फितरत जी छेड़छाड़ कई आहे। फितरत जी छेड़छाड़ करण करे छा थियो आहे, असांजा पाणी गंदा थी विया, असांजो समुंड गंदो थी वियो, असांजी हवा फिज़ा ख़राबु थी वई, असांजो इहो हर शइ ख़राबु थी वई। असां इवन पंहिंजा जोड़ियल शहर ख़राबु करे छॾिया। इन करे असां जेकॾहिं पाणी पियूं था उहो पॉल्यूटेड पाणी पियूं था, पाणी असांजो प्योर कोन्हे। असांजी का बि शइ प्योर कोन रही आहे, का खाधे पीते जी छा रहण करे जी का बि शइ प्योर कोन रही आहे। इन जे करे जेका आलूदगी थी आहे इन करे ई थी आहे जो असां इंसान ख़ुदि निज कोन रहियो आहे। इंसान निज थिए त पोइ धरती खे बि निज कंदो, धरती शयुनि खे बि निज कंदो, फितरत खे बि निज कंदो। बेलनि खे आबाद करण सां बरसातुनि जो सिलसिलो वधे थो ऐं बरसातूं पवण सां जेको जर जो पाणी आहे उहो रिचार्ज थिए थो। पर गुज़िरियल मुंहिंजे ख़्याल में 2-3 सालनि खां जेको बरसाति जो सिलसिलो हले थो, पर असांजे जर जे पाणीअ में कंहिं बि क़िस्म जो बदिलाव न आयो आहे। जर जो पाणी असांजो तमामु ख़राबु थी वियो आहे। ॾिसो असां वटि जेका ॿोॾि ईंदी आहे न, असां बिल्कुलु ईअं आहे त जेकॾहिं ॿेला हूंदा, ॾिस न वणनि जे वॾे में वॾो झुकटो पूरी दुनिया में जेको बि आहे उहो ॿेलो आहे। असां स्केटर ट्री चिड़ा वण या पार्क वग़ैरह पोखींदा, उन्हनि जी का एॾी वॾी अहमियत कान्हे जेतिरी ॿेले जी अहमियत आहे। ॿेले में हिकिड़े एकड़ में 1000 वण घटि में घटि हूंदा आहिनि। त इन करे ॿेलो इंतई अहम आहे, वॾे में वॾो झुकटो आहे वणनि जो। इन करे ॿेला हूंदा हुआ त असांजो बरसातूं पवंदियूं, बरसातूं पवण जे करे बिल्कुलु ॿोॾूं बि ईंदियूं, ॿोॾूं हक़ीक़त में असांखे नुक़सानु कोन ॾींदियूं।
ॿोॾियूं असांजी ज़मीन खे रिचार्ज कंदियूं आहिनि। ज़मीन में जेको दरिया आहे, दरिया जे अंदरि बाक़ाइदे गार आहिनि जेके पूरी सिंध मां ई फिरनि था, पूरी सिंध में फिरनि था। उहो धरती जेको असांजी धरती जो जर, किथे बि धरती जो जर जेको आहे सो मिठो न हूंदो आहे, मिठो दरिया कंदो आहे उनखे। उन्हनि में अंदरि गारनि में जेको पाणी दरिया जो हलंदो आहे उहो कंदो आहे जर खे, न त जर जेको आहे समुंड पाणी आहे हक़ीक़त में, इन करे खारो हूंदो आहे। इन करे जेतिरो असांजी ॿोॾियूं ईंदियूं ओतिरो पाणी रिचार्ज थींदो। असां वटि एॾी ॿोॾ अञा ताईं बि कोन आई आहे। इहा ही जेका ॿोॾ आहे इहा बि उहा ॿोॾ कान्हे जेका जर जे पाणी खे रिचार्ज करे, पर कंहिं हद ताईं वरी बि कंदी। त इहे मुसलसल जेकॾहिं ॿोॾ ईंदी त पोइ असांजी धरती रिचार्ज थींदी, धरती जो पाणी जर रिचार्ज थींदो।